रियासत रियासत। कहता है अरबाब परेशान पियो लगी। पनो कुछ ॾींहं खां वठी तोसां सलाह करण पियो चाहियां, पर ॿार घर में हूंदा आहिनि, इन जे करे मां ठहंदो आहियां। कहिड़ी सलाह? अदा कदन सां मां मिटी करण खां तमामु डिॼां। हू त तुंहिंजी इज़त पीउ वांगुरु कंदो आहे, पोइ तूं हुन खां एतिरो ख़ौफ़ज़दा छो आहीं? ॻाल्हि इहा न आहे बानो जो हू मुंहिंजी इज़त न कंदो, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे अदा कदन जी दुश्मनी जे वार इहो पनाह न चढ़ी वञे। जेकॾहिं ईअं थियो न, असांजी न्याणी पोइ जवानी में बेवा बणिजी वेंदी। ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। हू पनाह सां बेपनाह मोहबत कंदी आहे। इन रिश्ते खां असां इनकार कयो त हू जीअरे मरी वेंदी, पोइ हुनखे केरु संभालींदो? हूर खे असां केतिरो बि सम्झायूं न, हू कान सम्झंदी। इन जे करे असां मथां फर्ज़ बणिजे थो त हूर जो ॿार लाहे छॾियूं, पोइ उन जी क़िस्मत ॼाणे हूर ॼाणे। जेकॾहिं तुंहिंजो इहो ई रायो आहे बानो त मां माठ कई, बाक़ी इन रिश्ते मां मुतमिन न आहियां। सभु को पंहिंजी क़िस्मत पाण लिखी खणी ईंदो आहे अरबाब। जेकॾहिं औलाद जी क़िस्मत माउ पीउ जे हथ में हुजे हा त कंहिंजो औलाद ॾुखियो न थिए हा। रब ते छॾे ॾे, उहो भलाई कंदो। हक़ है, नफ़रत ऐं दुख जो इज़हार करण तव्हांजो हक़ है। बुरा काश मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ कोई सूर हुजनि हा न, त हे सूर मां ज़रूरु सॼा हा। पर हिन दिलि में माई बख़्ती आहे। ज़हर भरी छॾियो आहे, ज़हर। ऐं उहो ज़हर मुंहिंजे दिलि में बढ पियो अचे, बढ। जेकॾहिं मुंहिंजा भाउ तव्हां असांजे तरफ़ां का नाइंसाफ़ी थी आहे त मां हुनजी माफ़ी वठण आयो आहियां। माफ़ी? कहिड़ी माफ़ी? इहो जेको माफ़ीअ जो लफ़्ज़ आहे, उहो हिकिड़ो नंढड़ो लफ़्ज़ आहे, नंढड़ो लफ़्ज़। मुंहिंजे हिन सिर जे ताज, इज़त, मुंहिंजे पटके, मुंहिंजी गैरत खे तुंहिंजी माई हिन बख़्तिया टके जे बराबरि न सम्झो। ऐं मुंहिंजे हिन पटके खे धूड़ में रोलींदी रही। असांजी इज़त जो जनाज़ो वॾी कातीअ जे मथां रखी सॼे ॻोठ में डंडोरो पिटायो। असांजी इज़त खे पामाल ॾिसंदे हर अख आली हुई, अख आली। असांजे पंहिंजे घर में असांजी इज़त ऐं गैरत जो जनाज़ो विछायो, जनाज़ो। ऐं तूं हलियो आहीं 4 कुल पढ़ण जे लाइ। न, सवाल ई पैदा नथो थिए। इन्हनि चइनि कुलनि पढ़ण मां कुझु बि न वरतो, कुझु बि न। बस आज तो जमादार जो मुंह लथल आहे। समझा थो त इहा सभु शरारत जमादार जी आहे। जेकॾहिं करीम जी शरारत आहे न, पोइ ॾिस जाए साहिब हिन सां कहिड़ो असर करे थो। चाय पीना है, करेगा। हवा संते रहे तो खौफ तारी, हवस हिर्स जिया जंग जारी करे तो रत पे
पंहिंजो ई बग़ावत हिते हर के जिया पंहिंजी रियासत 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 भक्ति जी तव्हां सां थियल नाइंसाफ़ी जो डंडो भरण लाइ मां तयारु आहियां। मुंहिंजा भाउ तयारु आहियां। अच्छा, तूं ॾंड ॾोह भरे ॾियण जे लाइ तयारु आहीं त पोइ ॿुध, जीअं ई मुंहिंजो पटको माई भक्तीअ जे पेरनि में रुलंदो रहियो, उहो पटके खे थुॾींदी रही ऐं असांजा ही कंध माई भक्तीअ जे अॻियां झुकियल रहिया त पोइ माई भक्तीअ जो कंध असांजे अॻियां झुकाए सघी थो? हा, मां ये करे सघां। त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं मुंहिंजा इहे शर्त मञी थो त पोइ वठी आ माई भक्तीअ खे अॼु मुंहिंजे क़दमनि में बीहारीस। जेकॾहिं करे सघी थो त पोइ वठी अचीस, अॼु मुंहिंजे क़दमनि में बीहारीस। मां तोसां वाइदो थो कयां भूरल ख़ान, सभु जेके दिलि में नफ़रतूं आहिनि कढी तोखे पंहिंजे सीने सां लॻाइण जे लाइ मां तयारु आहियां। वठी अचीस? बिल्कुलु, मां भक्ति खे वठी अची तव्हांजे पेरनि में विहारियसि, पर इन शर्त ते त बादल डोज न आहे। पनाह खे अगवा करण में बादल जा ई हथ आहिनि। जेकॾहिं हू साफ़ आहे त पोइ भक्ति अव्हां खां माफ़ी वठण लाइ ज़रूरु ईंदी। बादल डोही आहे अदा, ऐं हुन पाण पंहिंजे ॾोह जो इक़रार कयो आहे। उनखे ॾिनल सज़ा ते वॾा वॾा तव्हांजो एतिराज़ अछायो आहे। अदालत बि तव्हांजी, कानून बि तव्हांजा, कात बि तव्हांजा, जज बि तव्हां, जलाद बि पाण तव्हां। त पोइ बकर खे कहिड़ी मजाल आहे तव्हांजी कात जे हेठां पंहिंजो कंधु कढाए कंधु। बाक़ी तव्हां इहो कमु सजणाइप वारो कयो आहे। साहब, तव्हांखे कादन अगवा करण जो प्रण ठाहे छॾियो हो। मूं बहितर सम्झियो त तव्हांखे निंड में खणी वञनि। जेकॾहिं तव्हां साहब सुजाॻ हुजो आहे, तव्हांखे अजाया धाकणी हू खणी वञनि हा। मूं त हर वक़्तु तव्हांखे पंहिंजो सम्झियो आहे। हथौड़ा कॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो सम्झी ॾिसो त इहे नफ़रतूं हमेशह लाइ ख़तमु थी वेंदियूं भाउ। अदा भुलर ख़ान तोखे पंहिंजो बनाइण ऐं पाण सां गॾु करण में असां तमामु घणी कोशिशि कई। रियासत 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 रियासत। साहब, मूंखे मुनासिब नथो लॻे अवां बीठा आहियो, अमां जे लाइ भला मां कुर्सी खणी अचां? बाक़ी इहो मुनासिब लॻे पियो त मां दुश्मन जे पेरनि में लटकियल हुजां ऐं तव्हां सुकून जी निंड पिया हुजो। साहब, मुंहिंजी उन्हनि ज़ालिमनि जे अॻियां हलिया त मां तव्हांखे हिकु मिंट बि रहण न ॾियां। मां तोखे उतां छॾण लची मयार नथो ॾियां। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त मुंहिंजी जान में तूं न सोचो मिलायो, न सोचो मिलायो, ॿुधाए मूंखे। साहब, तव्हां मां दिलि जी ॻाल्हि कयां त मां तव्हांजो दुश्मन न आहियां। साहब, मूंखे ग़लति न सम्झो। बाक़ी तव्हां इहो कमु सजणाइप वारो कयो आहे। साहब, तव्हांखे कादन अगवा करण जो प्रण ठाहे छॾियो हो। मूं बहितर सम्झियो त तव्हांखे निंड में खणी वञनि। जेकॾहिं तव्हां साहब सुजाॻ हुजो आहे, तव्हांखे अजाया धाकणी हू खणी वञनि हा। साहब, पोइ तव्हां ई ॿुधायो त बहितर इहो तरीक़ो हुयो या धकनि वारो? जेकॾहिं तव्हां मुंहिंजा सॼण आहियो त तव्हांखे सॼण पाई वारे इम्तिहान मां गुज़रणो पवंदो। साहब,
मां तव्हांजे हर उन इम्तिहान में गुज़री वेंदुसि जंहिंमें तव्हांखे घटि में घटि नुक़सानु पहुचे। नुक़सान जो सोचो था, बाक़ी मुंहिंजे फ़ाइदे जो न। वाह छा सॼण आहियो। मुंहिंजा भाउ, तो सदाई मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झ ऐं असां ॿिन्ही जे विच में नफ़रतूं वधी वञण जो इहो ई कारण आहे। मूं त हर वक़्तु तव्हांखे पंहिंजो सम्झो आहे। कॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो सम्झी ॾिसो त इहे नफ़रतूं हमेशह लाइ ख़तम थी वेंदियूं भाउ। अदा बुलर ख़ान तोखे पंहिंजो बनाइण ऐं पाण सां गॾु करण में असां तमामु घणी कोशिश कई, तमामु घणी कोशिश कई। जंहिंजो मिसाल हीअ मुंहिंजी न्याणी आहे। तुंहिंजे पुट दिलमुराद सां लाऊं लहराइण जे चकर में हिन वीचारीअ जा मुंहुं अछा वार करे छॾिया ऐं रिश्ते घुरण खां पोइ असांखे त तव्हां टुकराए छॾियो ऐं वरी मथां ॾोहेदार बि असांखे था पिया कयो ऐं तव्हां इहो सम्झो था त असीं तव्हांजा दुश्मन आहियूं। तव्हांजा ॾिनल ज़ख़्म अञा दिलि ते ताज़ा आहिनि। जेकॾहिं न वधीक मूं वात खोलियो त बुलर ख़ान तमामु घणो परे पइजी वेंदासीं, तमामु परे। बसि असांखे आपे मां न कढो, असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। बसि इहा बि तव्हांजी भलाई थींदी बुलर ख़ान, भलाई। अदा वॾा तव्हांजी कावड़ हिन वक़्तु तव्हांजे सिर ते चढ़ी ॻाल्हाए थी। वञा पियो त ॿीहर ज़रूरु ईंदुसि। ॾिठई न पंहिंजे भाउ जा कम। तो रिश्ते जी ॻाल्हि कयसि ऐं पेर ठाहे भॻो। अम्मा, माई भक्ति जे फ़ैसिलनि जे अॻियां चाचा बुलर ख़ान बि मजबूर आहे। छा करे वीचारो? अम्मा, तुंहिंजे चाचे जो पंहिंजी पग लाहे भक्ति जे मथे ते रखी आहे त फ़ैसिला त उन जा हलंदा न। ज़मीर सम्झां थो त हाणे पंहिंजो नंबर बि अची वियो आहे। मालिक भलाई कंदो हिन राकास खां बचण जो। यकीन कयो, तुंहिंजे पुट खे अगवा करण में असांजो को बि हथ न आहे कदन। पन्ना खे कुझु ॾींहं रखण लाइ असांखे चयो वियो हो। भले तूं पंहिंजे छोकिरे खां पुछी ॾिस, असां हुनजे मथां आङुर बि न आहे खईं। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हांजो इन सूबेदार सां कहिड़ो वास्तो आहे? पुलिस वारा आहियो या रोल? ना ई असां पुलिस जा माण्हू आहियूं, ना ई असां रोल। सूबेदार असांजो सुठो दोस्त आहे। सुठा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जहिड़ो सूबेदार आहे? असांखे इहा ख़बर न हुई जो सूबेदार पाण खां ॾाढे माण्हू में हथ विझंदो। इन जो मतिलबु त तव्हां कमज़ोरी मथां ज़ुल्म कंदा आहियो, ईअं न? न, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न हुयो। तुंहिंजो मक़सदु छा हुयो उहो मां चङी तरह ॼाणां। वठोसि। न हू कॾहिं पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम कंदा, न ई हू चङो सम्झी तव्हांखे का इज़त ॾींदा। पोइ उन्हनि तरफ़ वञण जो कहिड़ो मक़सदु आहे? नफ़रत ॿिन्ही तरफ़ां मां बराबरि थो ॾिसां। साईं खे केरु सम्झाए, पंहिंजनि लिकियल दुश्मननि खे छो नथो सुञाणे? बाबा, तव्हां बुलर ख़ान खे पंहिंजे घर में पेर रखण जी इजाज़त छो ॾिनी? छो? समझाए छोरे खे, समझाए। बुलर ख़ान खे घर मां धिका ऐं थेला ॾेई कढण सां छा असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदासूं? हा, इहो ई पंहिंजी बेइज़तीअ जे पलाद करण जो वक़्तु हुयो बाबा।
तुझी बेइज्जती जो प्लांट तॾहिं पूरो थींदो जॾहिं नरसत जे सभिनी माण्हुनि खे कुल्हे ते विहारे कब्रिस्तान में पंजनि हथनि सां दफ़न कंदासीं ऐं हुन माई बख़्तीअ खे पंजनि कदमनि में विहारे पूरी रियासत जी पग हिन फ़क़ीर जे मथे ते रखंदासीं पोइ असां सभिनी जी बेइज्जतीअ जो प्लांट पूरो थींदो हीअ ॻाल्हि सम्झ में बाबा ये तुझा अजाया ख्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा। बादल बाबा जा के बि ख्वाब अजाया न आहिनि हाणे इन ख्वाबनि जी तकमील जो वक़्तु अची वियो आहे हाणे तूं तमामु जल्द समेत सां इन रियासत मथां पाण हुकुमरानी कंदासीं पर उन खां पहिरियां बादल तोखे पंहिंजे पाण मथां काबू रखणो पवंदो ऐं सब्र खां कमु वठणो पवंदो ऐं पंहिंजे आख़िरी वार जो इंतज़ार करणो छा हिन बीमारी जी का ट्रीटमेंट थी सघे थी सघे थी त किथे कंहिं मुल्क में तव्हां कुझु हिन बारे में मूंखे ॿुधाए सघंदा मुश्किल सां तव्हां वटि कुझु ॾींहं या महीनो आहे इलाज करायो या पंहिंजी फैमिली खे वक़्तु ॾियो आई एम सॉरी मोर तव्हांखे वधीक मोहलत न ॾींदी पोइ इन्हे नेक कम में देर छो पिया कयो दिलमुराद खान हाणे देर कोन लॻंदी तूं इजाज़त ॾी त मां अॼु ई ॻोठ वञा न दिलमुराद खान न ॻोठ वञण जा बहाना न ॻोल्ह रियासत 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 मूंखे अंदाज़ो न आहे त केरु चाचा कादन जे पुट में बि हथ विझी सघे थो सोट जिन हथ विधो उहे पाण ई परेशान थी विया त हिन बला खे काॾे कयो सोट यकीन कर उते मां एॾो परेशान न हुउसि जेॾा परेशान मूंखे अगवा करण वारा हुया लगे तो डॉक्टर साहब फोन से मूंखे ॻाल्हाइणो पवंदो पुछणो पवंदो हुन खां अगवा करण वारा केरु हुआ सोट सोट जिन वटि मां ॿधल हुयुसि हाणे असां वटि ॿधल आहे छा उन्हनि खे तव्हां ॿधी छॾियो आहे बाक़ी तो छा सम्झो हू असांखे ॿधी खणी वेंदा ऐं असीं चुप रहंदासीं पर इहो असुल कमु फ़क़ीर ऐं बादल वारनि जो हुयो न सोट पोइ जेको बादल सां हशर थियो उहो त तूं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हूंदो हा मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो पर हाणे तोखे पंहिंजो ख़्यालु करणु घुरिजे बादल होश में नाहे ऐं तूं अकेलो हथे ख़ाली वते तो ज़मीन ते घुमंदो तूं छा थो सम्झी एॾी चुट थियण खां पोइ बि बादल इहा हरकत कंदो वॾो कमीनो माण्हू अथई सोट ॿीहर कमीना पे कंदो न त बाबा उनखे ज़िंदा कोन छॾींदो इन करे बादल खे मरणो नाहे जो ॿीहर पनाह में हथ विझंदो बाबा तव्हांजे लाइ चांहि करे अचां या जूस पीअंदव न मां फिलहाल तो मूंखे अकेलो छॾे ॾियो जे कंहिं बि शइ जी ज़रूरत पई न तव्हांखे आउं ॿुधायां थो पुट ठीकु आहे बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी अम्मा गुलनार साईं छा चयो
अञा बाबा साईं कावड़ में आ। कुछ देर हुनखे अकेलो रहण ॾीस। साईं जी जीअं कावड़ घटिजे थी हली मिलऊंस था। हेलो डॉक्टर साहब। जी बुरल खान। यो हाल अहवाल मुंहिंजूं रिपोर्टूं अची वियूं हुयूं। सुठी ख़बर न आहे डॉक्टर साहब, मां बुरी ख़बर ॿुधण लाइ तयारु आहियां। तव्हां ॿुधायो। तव्हां वटि सफ़ा थोरो टाइम बचियो आहे। पंहिंजा आख़िरी कमु मुकमल करे वठो। थोरो वक़्तु? हाँ बुरल खान, तव्हांखे ब्लड कैंसर आहे ऐं उहो आख़िरी स्टेज ते आहे। डॉक्टर साहब, छा हिन बीमारी जी का ट्रीटमेंट थी सघे थी सघे थी त किथे कंहिं मुल्क में? तव्हां कुझु हिन बारे में मूंखे ॿुधाए सघंदा? मुश्किल सां तव्हां वटि कुझु ॾींहं या महीनो आहे। इलाज करायो या पंहिंजी फैमिली खे वक़्तु ॾियो। आई एम सॉरी, मोर तव्हांखे वधीक मोहलत न ॾींदी। या अल्लाह, मूंखे केॾी मूर्ति अवानी प्यार कयो। मूंखे पूरी उम्मीद आहे जॾहिं मां बाबा ऐं अम्मा साईं खे पंहिंजी शादी जो ॿुधाईंदुमि त हू तमामु घणो ख़ुशि थींदा। उन वक़्तु जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी त तूं माउ बणिजण वारी आहीं ऐं असांखे रियासत जो वारिस ॾियण वारी आहीं त हू तमामु घणो ख़ुशि थींदा। पोइ इन नेक कम में देरि छो पिया कयो दिलमुराद खान? हाणे देरि कोन लॻंदी। तूं इजाज़त ॾी त मां अॼु ई ॻोठु वञा। न दिलमुराद खान, न ॻोठु वञण जा बहाना न ॻोल्ह। फ़िलहाल मां तोखे महीनो 2 ॻोठु कान वञणु ॾींदमि। त पोइ सब्र कर, मां फ़ोन ते त अम्मा ऐं बाबा खे इहो हवालु नथो करे सघां। आख़िरी कुझु कमु करणु आहे, पर हाणे ज़िंदगी त बची न आहे। हुया केतिरा न कम रहियलनि जेके माण्हू ईअं रुलायो थो छॾे। कहिड़ा कम पूरा करे कहिड़ा कम कंदुसि। मौत दर्द दस्तक ॾेई चुको आहे। आख़िरी कम, हाँ हिकिड़ो आख़िरी कम मूंखे ज़रूरु करिणो आहे। अहिड़ो कमु करिणो आहे मूंखे जो मुंहिंजो ख़ानदान हमेशह हमेशह लाइ महफ़ूज़ थी वञे। साईं, ख़ैर त आहे? हाँ न न ख़ैर ख़ैर आहे। छा ॻाल्हि आहे साईं? तव्हां परेशान था लॻो। भक्ति सची ॻाल्हि ॿुधाई। सची ॻाल्हि इहा आहे भक्ति त हाणे मां हिन नफ़रत जी बाहि खां बेज़ार थी चुको आहियां। पर साईं, इहा नफ़रत मूं त नाहे फैलाई। कंहिं बि फैलाई आहे, पर हाणे मां हिन नफ़रत खे बिल्कुलु ख़तमु करणु थो चाहियां। साईं, मां त हिन ॻाल्हि में राज़ी आहियां। जेकॾहिं इहा नफ़रत अॼु ख़तमु थिए थी त पोइ असां सुभाणे जो इंतज़ारु छो कयूं? हाणे हिन नफ़रत खे ख़तमु करण लाइ मूंखे के सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा भक्ति। ऐं मूंखे तमामु उमेद आहे त तूं हिन नफ़रत खे ख़तमु करण लाइ मुंहिंजो भरपूर साथ ॾे। साईं, तव्हांजो हर फ़ैसिलो मुंहिंजी अखियुनि ते हूंदो, पोइ उहो छो न मुंहिंजे ख़िलाफ़ ई हुजे। तमामु मूंखे इहा ई उमेद हुई बख़्शी। हाणे तूं आराम कर।
मां सुभाणे सोचींदुसि त इन नफ़रत खे ख़तमु करण लाइ मूंखे कहिड़ा कहिड़ा क़दम खणणा पवंदा। रियासत रियासत